दोस्तों अस्सलाम वालेकुम या अली मदद। जीअं त असां फिल्म रत जा वेरीअ जे सेट ते बीठा आहियूं। असां सां गॾु सना अली मेमन, वाजिद कलोड़ो जेको असांजो बहितरीनु कैमरामैन आहे सिंध जो, असांजो बहितरीनु आर्टिस्ट आहे सीनियर आर्टिस्ट दुर मोहम्मद सियाल, असांजो मोहम्मद बख्श कलोड़ो, साईं आहे असांजो मोहम्मद भट्टी साहब, भाऊ राणो गुल मीरानी साहब, सिराज अहमद सियाल साहब। अहिड़ो असांजो फिल्म जो हीरो आहे जेको उहो नसीर अहमद कोराई, असांजो बहितरीनु आर्टिस्ट आहे सिकंदर अली जेको विलेन जे किरदार में आहे हिन फिल्म में, साईं अमीर अली जे किरदार में आहे साईं फ़कीर गुलाम अब्बास, साईं अरबाब शेख साहब जेको उहो बि बहितरीनु आर्टिस्ट आहे कमदार जे किरदार में, तव्हांखे ॾाढो पसंदि ईंदो। ऐं दोस्तो असां तव्हांखे इल्तिजा था कयूं त हीअ फिल्म असांजी हींअर रिकॉर्डिंग में हले थी पई, अनक़रीब हीअ ईद ते अचण वारी आहे। तव्हां दोस्तनि खे इल्तिजा था कयूं त महिरबानी करे हीअ फिल्म तव्हां ज़रूरु ॾिसिजो ऐं तव्हांखे हीअ बहितरीनु लॻंदी ऐं पसंदि ईंदी। हिन में मॉडल ऐं बहितरीनु अदाकार आहे असांजी सिंध जी सना मेमन, जंहिं तमामु बहितरीनु अदाकारी ॾेखारी आहे ऐं महिरबानी करे तव्हां ॾिसिजो। ॾिसण न विसारींदा। फिल्म जो नालो आहे रत जा वेरी। इन जो डायरेक्टर सैयद शरीफ अहमद शाह लिखियारी मां आहियां ऐं उनजो राइटर आहे वाजिद आज़ाद हुलियो जेको असांजे सिंध जो बहितरीनु आर्टिस्ट आहे ऐं प्लस जेको आहे लेखक बि आहे। महिरबानी दोस्तो।